बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। इलेक्ट्रॉनिक डायरी में भलीकार मां आहियां अवां जो मेज़बान फ़कीर लाशारी। इलेक्ट्रॉनिक डायरी जे हिन ख़ूबसूरत प्लेटफॉर्म तां मुख़्तलिफ़ मौज़ू खणी अवां जे आॾो हाज़िर थींदा आहियूं। असांजी कोशिश हूंदी आहे त मुस्तनद मालूमात अवां ताईं बहितर अंदाज़ में पहुचाइण जी कोशिश कयूं। अॼु असांजो मौज़ू आहे, जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त सिंध जे अंदरि जेके डोमिसाइल जो मसइलो हले पियो, इन ते ॻाल्हाइण जे लाइ अॼु मूं वटि मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि। साईं निसार खोखर कंहिं बि तारुफ़ जो मोहताज न आहिनि। ऐं ॿी असांजी ॿियो जेको महिमान आहे उहो आहे प्रिया सूमरो। ऐं आउं ॿिन्ही पंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमाननि खे हिन इलेक्ट्रॉनिक डायरी जे प्लेटफॉर्म ते दिलि जे गहराइनि सां भलीकार चवां थो। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां शॉर्ट नोटिस ते असांखे त निसार साईं, तव्हां खां पहिरीं असां शुरूआत कंदासीं त तव्हांखे ख़बर आहे त हीउ मसइलो तमामु हिकिड़ो जेको आहे सो वॾी कर वठी चुको आहे ऐं हर माण्हू जो वॾो कंसर्न आहे इन जे हवाले सां। त तव्हांजो इन जे बारे में छा चवणु आहे? जेके इन ते तव्हां पंहिंजो असांखे ऐं असांजे नाज़रीन खे व्यू ॾिजो। जी सर। साईं, इहो त तमामु सुठी ॻाल्हि थी आहे जो हिकिड़ो मोमेंटम जुड़ियो आहे सिंध में। ऐं मोमेंटम बि इन तरह जो जुड़ियो आहे जो हिन वक़्तु सिंधी केर बि किथे बि आहे उहो इन जो हिसो थी वियो आहे। ऐं उहो हिसो इन जे करे बि थियो आहे जो इहा हिकिड़ी सालनि जी प्रैक्टिस हुई, यानी तॾहिं जी प्रैक्टिस आहे जॾहिं 1951 में सिटीज़नशिप एक्ट लागू थियो। ऐं सिटीज़नशिप एक्ट जेको लागू थियो उन में असांजे माण्हुनि जी उन वक़्तु ज़ाहिर आहे असेंबलियुनि में ब्यूरोक्रेसीअ में एतिरी पहुच कोन हुई। ऐं जिन माण्हुनि लागू कयो, जेके उन वक़्तु मुल्क जा मालिक हुआ, से हितां जे जेके आहिनि असांजा माण्हू जेके ओरिजिनल माण्हू आहिनि, धरती धणी आहिनि, उन्हनि खे हू गंवार सॾींदा हुआ, उठनि ऐं घोड़नि जी सकाफ़त सॾींदा हुआ, जेको बि वाट्स एवर उन्हनि जो तहसब हुयो। पोइ उन खां पोइ इहो मुसलसल प्रैक्टिस हलंदी रही ऐं उनखे बिना कंहिं चेक जे हिते रूटीन बणायो वियो। हिन वक़्तु तव्हांखे ख़बर आहे त सिंध में हिकिड़ो शऊर जी ऐं पढ़ियल लिखियल माण्हुनि जी हिकिड़ी लहर एतिरी उभरी आहे जो हू पंहिंजो हक़ ऐं नाहक ज़रूरु सम्झनि था, कंहिं बि बग़ैर कंहिं नारेबाज़ीअ जे, बग़ैर कंहिं तहसब जे। पर इहो ज़रूरु सम्झनि था त जेकॾहिं मुंहिंजो दादू जो डोमिसाइल आहे त भित जबल मां जेका गैस ऐं निकिरे थी तेल, उन ते पहिरियों हक़ ज़रूरु मुंहिंजो आहे। इहा ई सुजाॻी आहे जो घोटके जो नौजवान सम्झे थो त हिते जेकी ऑयल एंड गैस फील्ड्स आहिनि उन्हनि ते पहिरियों हक़ मुंहिंजो जुड़े थो। बदीन जो बि ईअं ई सोचे थो। पोइ उन्हनि जॾहिं ॾिठो त उन्हनि जे ई डोमिसाइल ते किथां किथां जा माण्हू, ॿियनि सूबनि जा माण्हू अची उहे त जॉब कनि पिया, पर न रुॻो जॉब कनि पिया, सुठियूं सुठियूं जेके न नौकरियूं कनि पिया, पर उतां जे ओरिजिनल डोमिसाइल वारो जेको नौजवान हुयो उनखे उन्हनि ई समूरनि खातनि में, समूरनि शोबनि में का पटे वाली कोन पई मिले। पोइ इहा हिकिड़ी सालनि जी ईअं सम्झो त ॻाल्हि हुई। ऐं आउं हिन प्लेटफॉर्म तां सिंध हुकूमत, ख़ासि करे सिंध जे चीफ सेक्रेटरी जो शुक्रगुज़ार आहियां जो उन असां सभिनी जो हिकिड़ो गॾियल आवाज़ ॿुधो ऐं ईद जी जेके मोकलुनि जो आख़िरी ॾींहुं हुयो उन ॾींहं ते इहो नोटिस जारी थियो त हिकिड़ी कमेटी जुड़ंदी ऐं उहा कमेटी जेका थींदी हेड कंदो काज़ी शाहिद परवेज़ कंदो ऐं ॿ उन जा मेंबर हूंदा। हिकिड़ो नज़ीर कुरैशी हूंदो, उहो बि सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू सां गॾु उनजे रेवेन्यू बोर्ड में कमु कंदड़ माण्हू आहे। उन सां गॾोगॾु सईद मंगणे जो आहे, उहे ॿई सेक्रेटरी लेवल जा माण्हू आहिनि। त उहा कमेटी कमु तकिड़ो शुरू कयो ऐं उन्हनि खे मैंडेट ॾिनो वियो त 7 ॾींहंनि जे अंदरि तव्हां इहो रिपोर्ट कयो। इहो बेसिकली आउं तव्हांखे ॿुधायां त सोशल मीडिया ते कंहिं बि माण्हूअ हिकिड़ी इहा राय छॾी त लाड़काणे जे जेको डिप्टी कमिश्नर आहे उन 700 डोमिसाइल जेके आहिनि ॿाहिरिनि सूबनि जे माण्हुनि खे जारी कया आहिनि। उनजो को सबूत बि कोन हुयो ऐं उनजी इंफॉर्मेशन ॾींदड़ जो को नालो बि कोन हुयो, पर ईअं ई व्हाट्सएप ग्रुप्स ते, सोशल मीडिया ते उन शइ सर्कुलेट कयो। उन में खणी 700 माण्हू न बि हुजनि, 7 ई माण्हू हुजनि, पर तव्हां इहो सम्झो त उन्हनि में माण्हुनि में बेदारी एॾी पैदा थी वई जो उन ते इंक्वायरी कमेटी ठही। ऐं इंक्वायरी कमेटी जॾहिं हाणे ठही आहे त मूं काल्ह बि सभिनी दोस्तनि खे रिक्वेस्ट कई हुई त हिन वक़्तु को एहतजाज, धरणो ऐं इन टाइप शयूं, हड़ताल या ॿियूं शयूं उहे करण खां गुरेज़ कजे, पासो कजे, जेसि ताईं उहा कमेटी ॾिसिजे, वेट कजे त उहा नतीजो कहिड़ो थी खणी अचे। ईअं न थिए
जो इहो समूरो कमु असांजे जल्दबाज़ीअ जे करे उहो अध में रहिजी वञे, उहो माण्हू हथु कढी अचनि त बाबा जेकॾहिं तव्हांखे धरणनि जो ई शौक़ु आहे, तव्हांखे नारेबाज़ीअ जो शौक़ु आहे, त उहो पूरो कयो, असां कमु नथा करियूं। तंहिंजे करे बि उन्हनि खे 7 ॾींहं ज़रूरु ॾियणु घुरिजनि। जॾहिं हेॾे 70 साल गुज़री विया आहिनि त 7 ॾींहं ॾियण में छा आहे? हिन मुल्क में असांखे 70 साल त थी विया आहिनि इन कंडीशन्स में गुज़ारींदे। ऐं आउं सम्झां थो हिन वक़्तु राइट आहे। ऐं हिकिड़ो आउं तव्हांखे ॿुधायां फ़क़ीर साईं, हीउ हिकिड़ो सेंसिटिव इशू आहे। सेंसिटिव इन जे करे जो सिंध जो जेको अर्बन असांजा उर्दू स्पीकिंग ॿाहिरि आहिनि, उन्हनि जो जॾहिं इशू अचे थो त उहे जेकॾहिं असांजे इशू सां हू पंहिंजो इशू मिलाए था विझनि त पोइ ख़ुदि असांजे सिंधी नौजवाननि जी कराचीअ जे लाइ रस्ता रोक थी वेंदी। तंहिंजे करे फोकस्ड केयरफुली इहो रहणो आहे त असां ॿियनि सूबनि जी ॻाल्हि था करियूं, ॿियनि ज़िलनि जी ॻाल्हि नथा करियूं। हिन में तमामु हिकिड़ी बारीक लकीर आहे जेका सम्झण जी आहे। ऐं उन जे करे थो आउं चवां त बार बार त उनखे कराची फोकस न करियो। जेकॾहिं ही इशू कराची फोकस्ड थी वियो त पोइ सुभाणे असांजे बक़ाया ज़िलनि जे माण्हुनि जी कराचीअ में रस्ता रोक थींदी, कराचीअ में जॉब न मिलंदी, कराचीअ में तालीमी इदारनि में असांखे दाख़िलाऊं न मिलंदियूं। उन जे करे इहो एॾो को इशू न आहे जंहिंखे हाइप क्रिएट कराइजे। हिकिड़ी कमेटी ठही आहे, दैट्स फाइन, उन जा ॾाढो सबूत पेश करणा आहिनि। ऐं हिननि सां मुंहिंजी मुलाक़ात थी, कमेटी जो हेड जेको आहे काज़ी शाहिद परवेज़ साहब ऐं ॿियनि मेंबरनि सां लगातार 2 ॾींहं हू लाड़काणे में बि हुआ, त लाड़काणे में ई मुंहिंजी उन्हनि सां मुलाक़ात बि थी। त उन्हनि इहो ई चयो त असांखे तव्हां सबूत न ॾियो, सिर्फ़ु नालो ई ॾियो त हिन सां माण्हूअ सां ज़्यादती थी आहे, ही ॿाहिरिएं सूबे जो आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे हुन पाण चयो त इहो इनफ आहे असांजे लाइ, बक़ाया शयूं असां पाण कंदासीं, छो त इंक्वायरी कमेटी आहे असांजी। ऐं उहो करणु बि घुरिजे, असां सभिनी खे गॾिजी सॼी उहे जेके बि सबूत आहिनि उहे उन्हनि जे हवाले करणु घुरिजनि। उन खां पोइ ॾिसिजे त उहा कमेटी सिफ़ारिशूं कहिड़ियूं थी करे, ऐं जॾहिं उहे सिफ़ारिशूं अची वञनि उन खां पोइ ई असां नेक्स्ट जेको लाइ अमल आहे पंहिंजो उहो जोड़ियूं। जी ठीकु आहे सर, ठीकु आहे। प्रे जे तरफ़ हलूं था। प्रे, तव्हां कीअं था ॾिसो इन सॼी सिचुएशन ते? केतिरे हद ताईं साईं निसार जे ॻाल्हियुनि सां तव्हां इतफ़ाक़ कयो था? तव्हांजो पंहिंजो छा तजज़ियो आहे इन जे बारे में? जी प्रे, तव्हांजो आवाज़ फ़कीर मोहम्मद लाशारी साहब, वॾी महिरबानी। तव्हां हिन प्रोग्राम जो हिन टॉपिक जो आवाज़ अचे थो मुंहिंजो? जी जी जी, वॾी महिरबानी सर तव्हांजी, जो तव्हां हिन टॉपिक हिन गुफ़्तगू में हिसो बणायो। तमामु अहम टॉपिक आहे। सभ खां पहिरीं त मां इहो चवंदसि त बुख जो अहसासु मानी जेका पई हूंदी आहे न, अॻियां हुनजो अहसासु तॾहिं थींदो आहे जॾहिं पेट में बुख हूंदी आहे। सिंधी माण्हुनि हाणे जेको अखि पटी आहे, पंहिंजी मालिकी कई आहे पंहिंजे वसीलनि जी, पंहिंजे जेके बि रोज़गार जा वसीला आहिनि या जेके पंहिंजूं सरहदी हदूं आहिनि उन जे हवाले सां, या पाणीअ वारो मामिलो हुजे, या सिंध जंहिं बि मामलनि में 70 सालनि खां बि अॻु में खां वठी वकोड़ियल आहे, जकड़ियल पकड़ियल आहे, उन्हनि में सिंधी माण्हू हाणे अखि पटे मुतहद थियण जी कोशिशि करे रहिया आहिनि, हिकु सिफ़ बंदी बणाए रहिया आहिनि। उनजी कोशिशि जारी थी वई आहे। लॉकडाउन असांखे हिकु जेको आहे त वॾो फ़ाइदो बि ॾिनो आहे, जो असां सभु सिंधी जेके आहिनि गॾु थी विया आहियूं, हिकिड़े प्लेटफॉर्म ते अची सिंध जे मुख़्तलिफ़ इशूज़ ते ॻाल्हाए सघूं था, स्ट्रगल बि हलाए सघूं था। ऐं असां सभिनी जो तक़रीबन मौक़ुफ़ बि हिकिड़ो ई आहे। ऐं पंहिंजी धरतीअ खे हर तरह जे जुर्म जेका आहे असां वटि ज़ाब्ता जेके आहिनि उन में बंदि थियण जे लाइ ऐं जुर्मनि जी जेको आहे त इनहराफ़ी करण जे लाइ असां सभु मुतहद थिया आहियूं ऐं सभु शयूं पधरियूं थी करे साम्हूं आयूं आहिनि। ॿी ॻाल्हि इहा त सिंध में ई सिंधी माण्हुनि खे हज़ारे सालनि खां वठी जेका हिते मालिकी न करणु ॾिनी वई आहे, उन्हनि हाणे कर खयो आहे सभिनी मसइलनि, ऐं सभिनी मसइलनि ते माण्हू मुतहद थी चुका आहिनि, जेका हिकिड़ी ख़ुशाइनी ॻाल्हि आहे। सुभाणे वारो जेको ट्विटर ते ट्रेंड हली रहियो आहे डोमिसाइल्स जे हवाले सां, त उन में बि समूरी सिंध का हिकिड़ी जमायत हिते जेको आहे त कोन थी आवाज़ उथारे पई, को हिकिड़ो फ़र्द आवाज़ नथो उथारे, पर पूरी सिंध सरापा एहतजाज थी करे हिन जे ख़िलाफ़ उथी बीठी आहे। हफ़्ते खां वठी हिन ट्रेंड जी शुरूआति थी चुकी आहे। सिंध जा नौजवान, बाशऊर तबिको, दानिश्वर तबिको, अदीब तबिको सभु मुतहद ऐं गॾु थी विया आहिनि। आम खां आम माण्हू बि गॾु थी वियो आहे हिन सभिनी इशूज़ ते, जो सोशल मीडिया ते सभु गॾु थी करे बीठा आहियूं। ॿी ॻाल्हि इहा त मुज़ाहिरा, धरणा, एहतजाज ऐं मज़ामती शाइरी, मज़ामती लेख, अदब, उहे सभु हाणे असांखे कमु अची चुका आहिनि।
अची रहिया आहिनि हिन सूरत हाल में। असांजा वॾा जंहिं स्ट्रगल जिन शुरू कई उनजो तसलसल अञा ताईं जारी आहे ऐं बरक़रार आहे। पोइ हिन जेको मॉडर्न दौर आहे, मॉडर्न तरीक़नि सां एहतजाज पंहिंजो रिकॉर्ड कराए थो ऐं सिंध सुजाग थी चुकी आहे। ऐं डोमिसाइल्स वारो जेकॾहिं इशू असांजे साम्हूं जेको अचे थो पियो, त इहा का नई ॻाल्हि कोन्हे। मुख़्तलिफ़ तरीक़नि, मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ते मुख़्तलिफ़ जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि पंहिंजा एहतजाज रिकॉर्ड कराया आहिनि, कॾहिं बुख हड़ताल जी सूरत में, त कॾहिं लिखत जी सूरत में, त कॾहिं जेको आहे त कानूनी कार्रवाई करे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां एहतजाज रिकॉर्ड कराया आहिनि। ऐं हींअर बि जेका सूरत हाल आहे उहा ॾाढी गंभीर आहे। हिन लॉकडाउन खां पोइ जेके सिंधी माण्हुनि जे वसीलनि ते जेके कब्ज़ा थी चुका आहिनि, सिंधी माण्हू हाणे सुजाग थी चुका आहिनि, सिंधी अवाम हाणे सुजाग थी चुको आहे त हाणे पंहिंजे वसीलनि खे, पंहिंजे हक़नि खे कीअं हासिल कजे। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त कराची यूनिवर्सिटी में उतां जे प्रोस्पेक्टस में साफ़ ऐं चिटे नमूने इहो लिखियलु आहे त जेकॾहिं कराची यूनिवर्सिटी में को शागिर्द एडमिशन वठे थो, त पहिरीं जेका प्रायोरिटी आहे, अहमियत आहे, उहा कराची जे डोमिसाइल रखंदड़ शागिर्द खे मिलंदी। नंबर 2 ते लिखियलु आहे त उहा पाकिस्तान यानी ख़ैबर पख्तूनख्वा, पंजाब, बलोचिस्तान अहिड़नि प्रोविंस मां जेके स्टूडेंट्स अचनि था उन्हनि खे अहमियत ॾिनी वेंदी। ऐं जेकॾहिं सीटूं बचनि थियूं त सिंध जे शागिर्दनि खे अहमियत ॾिनी वेंदी। त यानी इहो तासुब परस्ती वारो जेको हिननि जेको खेल रचायो आहे, रांदि रचाई आहे सिंध खे कराची खां अलॻि करण वारी, त उन में केतिरनि ई शागिर्दनि खे उते एडमिशन्स न बि मिलियूं आहिनि, शागिर्द दरबदर थिया आहिनि। ऐं असां वटि हिकु आम जेको आहे तरह इहो आहे त सीटूं असांजी सिंध यूनिवर्सिटी में बि बुक थी वञनि थियूं। सिंधी माण्हू जेके आहिनि दरबदर थियनि था, तोड़े जो हू मेरिट ते टेस्ट ॾियनि था, उनजे बावजूद बि शफ़ाफ़ तरीक़े जो रिज़ल्ट नथो अचे पियो। उन खां पोइ NTS रिज़ल्ट शीट्स बि जेको आहे शफ़ाफ़ नमूने पधरियूं नथियूं थियनि, सिंधी माण्हुनि जे हक़नि खे फबायो वञे थो ज़बरदस्ती तरीक़े सां। उन हवाले सां बि शागिर्द यूनियन हुजे या मुख़्तलिफ़ तंज़ीमूं हुजनि, उन्हनि सभिनी पहिरीं सिफ़ में बीह करे एहतजाज रिकॉर्ड करायो। पर हीअ मुंहिंजे ख़्याल में त हींअर जेको माहौल जुड़ी चुको आहे सो तमामु बहितरीनु माहौल आहे। असां पाण हिन माहौल जो हिसो बणिजण बि चाहियूं था ऐं पाण खे ख़ुशी थिए थी त सिंधी माण्हू गॾु थिया आहिनि। ऐं पाण उमेद करे सघूं था त जेका जांच कमेटी जोड़ी वई आहे सो शफ़ाफ़ रिज़ल्ट असांजे अॻियां खणी ईंदी ऐं असां सुख जो साह खणी सघंदासीं हाणे। ठीक है दोस्तन खे असां गुज़ारिश कयूं था त उन पंहिंजा सवाल भले लिखनि कमेंट्स में, ज़रूर असां सवाल तव्हां खां पुछंदासीं, किरे खां बि ऐं साईं निसार खां बि। साईं निसार जे तरफ़ हलण खां पहिरीं नाज़रीन असांजा ही लाइव वीडियोज़ सिंध समेत सॼी दुनिया में ॾिठा पिया वञनि। इलेक्ट्रॉनिक डायरी जो लाइक करियो ऐं सब्सक्राइब करियो, असांजो यूट्यूब चैनल ऐं असांजी वेबसाइट पिण विज़िट कयो। ऐं असांखे इहो बि ॿुधाईंदा हलो त तव्हां किथां, कहिड़े शहर या कहिड़े मुल्क खां असांखे ॾिसी रहिया आहियो। निसार साईं, कुझु सवाल आहिनि हिते, जीअं तव्हां तमामु सुठी हिकिड़ी पॉइंट उथारी आहे त छो त असां अॻु में ई इलाही टिड़िया पकड़िया पिया आहियूं ऐं इन्हनि फ़िरक़नि में मज़हबी हुजनि चाहे पॉलिटिकल हुजनि, उन्हनि सेक्शन्स में विराया पिया आहियूं। त लेट्स यूनाइट एंड गेट टुगेदर ऐं फोकस्ड जेको आहे उहो प्रोविंस लेवल वारो असां पहिरीं कयूं, छो त जेको ज़िलनि वारो मसइलो ऐं बि तमामु सुठी हिकिड़ी पॉइंट खणी आहे। पर हाणे मूंखे उहे जेके सिटूं यादि थियूं अचनि त जब से तूने दीवाना बना रखा है, संग हर शख्स ने हाथों में उठा रखा है। असां जेतिरो सिंध सां प्यार कयूं था, तीअं असां जुडिशरी जे हवाले सां अचूं, चाहे ॿियनि हसास इदारनि जे हवाले सां अचूं, या जेको आम जेका बि इस्टेब्लिशमेंट इदारा आहिनि, और उन्हनि खे खपे त मतिलबु असांखे तहफ़ुज़ ॾियनि, असांजा जेके रिज़र्वेशन्स आहिनि, तहफ़ुज़ात आहिनि, उन्हनि खे एक्सप्लेन कनि वाज़े तरीक़े सां, त जीअं उनजे मुल्क जा या उनजे सूबे जा माण्हू जेके आहिनि उहे उन्हनि वटि इहा क्लियरेंस वञे। त तव्हां इन जे बारे में छा चवंदव, जेको मज़हब जो रूप ॾिनो थो वञे, माना पंहिंजो हक़ घुरण खे ईअं छो सम्झियो थो वञे, जॾहिं त असां हींअर जेको आहे चवंदा आहिनि 21वीं सदी में जेका रहूं था, एॾी ग्लोबल वर्ल्ड में रहूं था, जिते इहे हथकंडा न हलंदा। तव्हांजो छा चवणु आहे सर इन जे बारे में? जी साईं, जेको बि इनखे जेकॾहिं मज़हबी हिसाब सां को रखे थो त आउं त उनखे खुलियो इहो थो चैलेंज करियां त सऊदी अरब में, मके ऐं मदीने पाक में उते बि मुस्लमान रहनि था, उतां जो को पासपोर्ट वठिजे, मूंखे उतां जो को CNIC वठिजे, जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त ईअं न आहे। ऐं इहा ग़लति तशरीह आहे त को समूरनि माण्हुनि को जेको बि मज़हब जे बुनियाद ते उन्हनि खे हिकिड़ो ई शनाख़्ती कार्ड मिलियल आहे, हिकिड़ी जेको आहे सो पासपोर्ट मिलियल आहे। इहा जिन बि माण्हुनि खे ॿुधाई वई आहे उन्हनि खे गुमराह कयो वियो आहे, ऐं उहो सदियुनि खां गुमराह कयो वियो आहे। इहे ई माण्हुनि खे चवंदा था अचनि हीअं थियो हीअं थियो, मुंहिंजो ख़्यालु आहे त ईअं न आहे, क़तन ईअं न आहे। ऐं इहो ख़ुदि असांजो जेको हिन वक़्तु डोमिसाइल जो इशू आहे, बेसिकली इहो तमामु फोकस्ड, चवां थो बार बार इन जे करे फोकस्ड ऐं थिन लाइन ऑफ डिफरेंस आहे।
उहा जेकॾहिं असां क्रॉस कई ऐं सुभाणे उहो साॻियो ई मुतालबो असांजो मुतालबो हाईजेक करे जेकॾहिं उहो खणी अची वियो को ॿियो माण्हू जेको तअसब जे बुनियाद ते उहो अचे थो त उहो तमामु असांजे लाइ ख़तरनाक आहे। असां ॾिसो हिन वक़्तु असां तमामु घणे ऐं घणपासी जेका आहे उन तअसब जो शिकार आहियूं। असांजे जेका मीडिया जेका नाम निहाद मीडिया चई वञे थी जेका क़ौमी मीडिया उन ते जॾहिं असांजो केस अचे थो त असांजो जेन्युइन केस हिन वक़्तु ॾिसो उन उहो ज़ाहिर ई कोन्हे को ऐं जॾहिं को तमामु हिकिड़ो वाइड़ो क़िस्म जो केस हूंदो आहे जेके हर मुआशिरे में थींदा रहनि था। तव्हां जिते किथे थींदा रहनि था ऑनर किलिंग जो केस हुजे ॿियो केस हुजे ॿिया मामला हुजनि पर उन्हनि मामलनि खे हाईलाइट वधीक असांजा कनि था माण्हू उर्दू मीडिया वारा त बाबा वॾेरे का बेटा आहे ही साईं कारोकारी आहे ही शइ आहे माना सिंधी मुआशिरे जो जेको तमामु ख़राब तस्वीर आहे। असां इहो नथा चऊं त सॼो सिंधी मुआशिरो को सुठो आहे पर असां इहो था चऊं चलो ठीकु आहे ख़राब बि ॾेखारियो पर सुठो बि त ॾेखारियो न। असांजे जेके जीनियन मसइला आहिनि असांजी एजुकेशन आहे असांजी तालीम सां गॾोगॾु असांजा नौकरियुनि जा हक़ जेके आहिनि उहे मारिया था वञनि। हिननि केसिस में तव्हांखे ॿुधायां त 2019 में हिकिड़ो केपी जो माण्हू उहो एडिशनल सेशन जज थी वियो सिंध में ऐं कराची में तव्हां ॾिसंदव त तमामु घणा वॾे पैमाने ते जेके आहिनि से उहे केपी जा माण्हू इंस्पेक्टर लेवल ते लॻल आहिनि जिन खे ड्यूअल डोमिसाइल आहे। तव्हां असांजे सिंध पब्लिक सर्विस कमीशन में हाणे नौजवान पास थियणु शुरू थिया आहिनि त घणनि माण्हुनि खे पेट में जेको आहे सो वलूट पवणु शुरू थिया आहिनि त इहे सभु जेको आहे सो सिंधी छो था पास थियनि। आउं त हमेशह चवंदो ईंदो आहियां त भई सिंधी इन जे करे था पास थियनि जो उहे महिनत था कनि ऐं सिंधी नौजवान उन वक़्तु लाइब्रेरियुनि में हुयो जंहिं वक़्तु तव्हांजे जेको आहे सो रहनुमा ऐं रहबर जंहिंजे लाइ तव्हां मरंदा हुआ उन्हनि तव्हांखे इहो पैगाम ॾिनो हुयो त तव्हां टीवी खपायो ऐं पिस्तौल वठो तव्हां फ्रिज खपायो ऐं क्लाशनकोप वठो। उन वक़्तु असांजो सिंधी नौजवान लाइब्रेरी में वेठो महिनत कंदो उनजो उहो समारा जो हिन वक़्तु उहा असांजी जुडिशरी हुजे असांजी सिंध पब्लिक सर्विस कमीशन हुजे या जेको CSS हुजे उन्हनि जे इम्तिहाननि में कमीशनड ऑफिसर थियण में इवन आउं त चवां थो त जेका PMA पाकिस्तान मिलिट्री अकेडमी उन में हिन महिल कामयाबु था थियनि। हाणे इहे समूरियूं कामयाबियूं ॾिसी करे उन्हनि खां पोइ उहो बर्दाश्त न थियो आहे ऐं हुननि चयो आहे त भाई ॿियो कुझु न थी सघे तव्हां सिंध जा कूड़ा डोमिसाइल ठारायो ऐं कूड़ा डोमिसाइल उते उते ठारायो जिते जिते गैर सिंधी जेको आहे सो ऑफिसर्स लॻल आहिनि। बल्कि आउं त उन्हनि सिंधी माण्हुनि ते बि ॾोह थो ॾियां जेके उन्हनि ब्रांचिस में डोमिसाइल ब्रांचिस में कमु कनि था ऐं चंद रुपयनि जे ख़ातिर जेको आहे सो उहे पंहिंजे सिंध जो जेके सिंधी नौजवान नस्ल आहे उन्हनि जे मुस्तक़बिल जो सौदो था कनि। इहे न आहे त को उन में उहे बि मुलविस न आहिनि उहे समूरा माण्हू मुलविस आहिनि। इहा हिकिड़ी माफ़िया आहे उहा सालनि खां हलंदी पई अचे पर हिन वक़्तु जंहिं अंदाज़ सां सिंधी माण्हू सुजाग थियो आहे ऐं तमामु वॾे पैमाने ते उहे सभु शइ तहरीक हले थी ऐं वॾी ॻाल्हि तव्हां ॾिसो त इहा लीडरलेस तहरीक आहे। माना हिन में को बि ईअं न आहे त भई फलाणो आहे ही फलाणी पार्टीअ जो आहे ही इरेस्पेक्ट ऑफ दैट सभिनी पार्टियुनि जा माण्हू शामिल आहिनि ऐं कंहिं बि पार्टीअ जो को माण्हू न आहे ईअं जेकॾहिं चइजे समूरनि सिंधी माण्हू पीपल्स पार्टी में हुजे अवामी तहरीक में हुजे GSN में हुजे ॿी कंहिं तंज़ीम में हुजे समूरियुनि तंज़ीमुनि समूरियुनि पार्टियुनि जा माण्हू हिन में शामिल आहिनि पर उन जी जेका अॻुवाणी आहे उन जी इहा ट्रेंड जी अॻुवाणी जेको आहे सो उहो पढ़िया लिखिया सिंधी उहे करे रहिया आहिनि ऐं उहे सोशल मीडिया ते हर फोरम ते आहिनि। पर आउं वरी बि इहो चवंदो आहियां त कॾहिं बि कंहिं बि इशू खे जेको क़ौमी इज्तिमाही इशू हुजे उनखे तकड़ में अदालतुनि में खणी वञण जी का ज़रूरत न आहे छो त उतां जेकॾहिं वर्डिक्ट अची वियो को बि पोइ उहो डिफेंड करणु तमामु हिकिड़ो ॾुखियो थींदो आहे। उन्हनि खे तकड़ में चौक चौराहे ते खणी वञण जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं ही शयूं अचनि थियूं ऐं थियनि दैट्स फाइन। सिंधी में चवंदा आहिनि न त बाबा ॻाल्हि खुले चोर चोर थिए ॿिलो ॿिलो थिए पोइ हाणे उन खां पोइ ख़बर पवंदी त मामिलो किथे असांजो रहिजी थो वञे उन खां पोइ असां तहरीक हलायूं था छा था करियूं उहे सभु रस्ता खुलियल आहिनि। पर हिन वक़्तु जेका कमेटी जांच करे रही आहे उनखे जांच करणु ॾिनी वञे ऐं 7 ॾींहंनि खां पोइ ख़बर पइजी वेंदी। 7 ॾींहंनि में उहो इब्तिदाई पंहिंजी जांच रिपोर्ट जेका आहिनि उहा ॾियनि था त मुंहिंजो ख़्यालु आहे इहे सभु शयूं गॾाए सराए असां इहो था चऊं त सिंध जो नौजवान हिन वक़्तु मैसेज इहो थो ॾिए त हू सुजाग आहे ऐं पंहिंजे हक़नि जो पंहिंजे धरतीअ जो पंहिंजे दंगनि जो पंहिंजे नंगनि जो उन्हनि समूरनि शयुनि जो हुन वक़्तु इदराक आहे ऐं उहो बहितर नमूने सां उनखे केस खे हाईलाइट करे रहियो आहे। ठीकु आहे। अच्छा फिर तव्हांजे तरफ़ अचूं था तव्हां इन ते छा चवंदा जेको मज़हब जे हवाले सां या आम तौर ते जेको
माना सियासी हवाले सां बि, छो त असां इहो ॾिठो आहे, ॾिसो असां परे वेठा आहियूं दुनिया जे कंहिं बि कुंड कुड़च में जेको बि सिंधी रहे थो, चाहे सिंध जे अंदरि या ॿाहिरि दुनिया में अंदरि, उन्हनि हिकिड़ो जीअं पाण चवंदा आहियूं न, असां कलमो पढ़ी छॾियो आहे, सिंध ते असांजो कलमो पढ़ियल आहे, ऐं इहा माना उतां जा बि माण्हू ॼाणनि था त सिंध जो माण्हू ॾाढो हसास आहे सिंध जे मामले में। ऐं बिल्कुलु साईं निसार जी ॻाल्हियुनि सां तमामु घणो चवंदा आहिनि 110% माना एग्री आहे इन हवाले सां। लेट्स फोकस्ड जेको आहे माना हुन ते कयूं ऐं थोरो वेट कयूं, चलो जेको 7 ॾींहंनि जी इंक्वायरी जो। तव्हांजो इन जे बारे में छा चवणु आहे? ऐं कुझु कमेंट्स पढ़ी वठां थो। जवेरिया उबैद असांखे कॉन्स्टेंटली ॾिसे थी, साईं डॉक्टर दिलीप कुमार असां सां गॾु आहिनि, साईं शफीक शाहानी असां सां गॾु आहिनि, ऐं सभिनी जा मजमूई तौर ते इहे ई आहिनि त जीअं मां ॿुधायो, इहो असांजो कॉन्स्टिट्यूशनल हक़ आहे त असां पंहिंजी जेको आहे पंहिंजा जेके मेरिट आहे, जेके असांजे हिते सीटूं आहिनि उन्हनि ते ज़ाहिर असां विढ़ूं, पर उनजो जाइज़ हिकिड़ो तरीक़ो आहे। त इहो बि ॾिठो वियो आहे त जेसिताईं असां सिर्फ़ु इंक्वायरी जो वेट कंदासीं ऐं प्रेशर बिल्ट न कंदासीं, तेसि ताईं असांजूं कोर्ट सॻोरियूं जेके आहिनि उहे बि वरी, या जेके इंक्वायरी कमेटीज़ आहिनि उहो बि को ख़ातिर ख़वाह जेको नतीजो आहे उहो न कढंदियूं। तव्हांजो छा चवणु आहे इन बारे में? जी फकीर मोहम्मद साहब, सिर्फ़ु सिंधी क़ौम ई हसास न आहे पंहिंजी धरतीअ जे लाइ, पर हर उहा क़ौम जेका पंहिंजी धरतीअ सां मोहबत करे थी, उतां जे वसीलनि सां मोहबत करे थी, उन जनम भूमि मां जनम वठे थी, उन मिटीअ जे ख़मीर मां उथे थी, उनखे लगाव थिए थो, हिकिड़ो जज़्बाती ऐं एहसासाती हिकिड़ो लगाव थिए थो जेको उनखे उन सां अटैच रखे थो। साॻे तरीक़े सां सिंधी क़ौम जेका आहे पंहिंजी हिकिड़ी पुराणी तहज़ीब सकाफ़त रखे थी ऐं हिकिड़ी अटैचमेंट रखे थी हिन धरतीअ सां। तोड़े जो जेके माण्हू तारीख़ में माइग्रेट थी करे हिन धरतीअ ते आया, हुननि पंहिंजा जेके असलोका जेके बि हुननि जे अबनि ॾाॾनि जा इलाइक़ा हुआ, उन्हनि सां न, पर जंहिं हिन धरतीअ में जनम वरितो आहे हिन धरतीअ ते, उहो हिन धरतीअ जो थी वियो आहे, हिन जी तारीख़ गवाह आहे। ॿी ॻाल्हि इहा त हितां जो जेको वॾेरो आहे, कामूरो आहे, ऐं उन जेके सिंध सां वेधन कई आहे, उहा कंहिंखां लिकल कोन्हे। डोमिसाइल्स जे ॻाल्हि ते बि अचूं था त हुननि धारियुनि खे पैसनि जे एवज़ डिग्रियूं बि ॾिनियूं आहिनि, त डोमिसाइल्स PRC इहे बि ॾिना आहिनि। हिननि इहो बि न सोचियो आहे त सुभाणे इहे ई धारिया माण्हू अची असांजी धरतीअ ते क़ाबिज़ थी करे असांजे ई माण्हुनि खे, असांजी औलाद खे जेकॾहिं सुभाणे धिके ॿाहिरि फिटी करे छॾींदा त पोइ हुननि जो असर छा थींदो। चंद पैसनि जे लालच जे एवज़ हुननि जेको आहे पंहिंजो ज़मीर दाव ते लॻाए छॾियो आहे, पंहिंजी धरतीअ जे बका जेका दाव ते लॻाए छॾी आहे। उन्हनि सभिनी फ़रसूदा ऐं किरियल हरकतुनि खे ऐं जेको आहे बेकार क़िस्म जी रस्मुनि खे ऐं रीतुनि खे, सोच खे रद्द करण जे लाइ सिंध जो जेको नौजवान तबिको आहे, जंहिंमें मर्द तोड़े औरतूं ॿई शामिल थी वञनि था, ख़ासि तौर ते शागिर्द जेको तबिको आहे, हुन जेको पंहिंजे शागिर्दी वारे दौर में जेके प्रॉब्लम्स ॾिठा आहिनि, उन्हनि मां हू सुजाग थी करे हींअर उभरियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त सिंध जे हर बाशऊर माण्हू खे, सिंध जे हर हिकु फ़र्द खे सियासत सां लाॻापो हुअणु तमामु घणो ज़रूरी आहे, सियासत खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। उहो ईअं न त तव्हां हिकिड़े प्लेटफॉर्म ते बीह रहो था ऐं पंहिंजा सिर्फ़ु पंहिंजी ज़ात जे लाइ विढ़ो था त इहा तव्हां सियासत था कयो, इहो हरगिज़ मतिलबु न आहे। तव्हां जॾहिं गॾियल ऐं मजमूई तौर खां तहरीक हलायो था, कंहिं तहरीक जो हिसो थियो था ऐं तव्हां पंहिंजी धरतीअ सां दिली लॻाव रखो था ऐं गॾोगॾु पंहिंजे फ्यूचर जे लाइ बि सोचियो था त असांजी धरतीअ जो गॾियल फ्यूचर छा हुअणु खपे, पढ़ियल लिखियल हिकिड़ो मुआशिरो कीअं क़ाइमु कजे, त हुनजे लाइ सियासत तमामु अहम आहे। हींअर बि नौजवाननि जो जेको जज़्बो नज़र अचे थो सोशल मीडिया ते, त हिकिड़ो उन में वॾो अंग पढ़ियल लिखियल माण्हुनि जो आहे, जेके अंगनि अखरनि समेत सभु सादगी सां इहो बयानु कनि था त कहिड़ा कहिड़ा हक़ असांजा आहिनि। या डोमिसाइल्स जे हवाले सां बि जेका हिकिड़ी मुहिम हली त तव्हां वधि खां वधि कूड़नि डोमिसाइल रखंदड़नि खे पधिरो कयो, त हुननि वधि खां वधि कोशिशि करे पंहिंजे कॉन्टेक्ट्स आर सभिनी शयुनि खे पधिरो कयो आहे। इहा हिकिड़ी कमेटी जेका जुड़ियल आहे, उन कमेटीअ ॾांहुं बि हुननि सबूत ऐं साबितियूं जेके आहिनि त मोकिलियूं आहिनि। इन मां ई अंदाज़ो लॻाए सघिजे थो त ही कचणग ओचिती न भरी आहे। हिन चणग जे पुठियां जेको आहे त वॾी हिकिड़ी ज्वालामुखी अॻ में फाटी चुकी आहे, जिन सिंधी माण्हुनि खे हिकिड़ी सिफ़ में अची करे बीहारे छॾियो आहे। इहा तमामु ख़ुशि आईंदी ॻाल्हि आहे असां सभिनी जे लाइ। ठीकु आहे। अच्छा, हाणे आख़िर में तव्हां खां छा चवंदा त मैसेज वठण खां पहिरीं, छो त तव्हां ॿई माशाल्लाह राइटर आहियो ऐं इन में को शक न आहे, साईं निसार तव्हांखे बिल्कुलु हेड्स ऑफ, तव्हां तमामु मुश्किल वक़्त में जेको आहे एॾियूं सुठियूं लिखियूं तव्हां लिखियूं आहिनि जो असां परे वेही बि असांजी जेका न बिल्कुलु साईं हलीम बाग़ी जी जेके सीटूं हूंदियूं आहिनि त असांजे जेके साइनस वेगस मां जेके 4 वेंट्रिकल असांजे हार्ट जा मरोड़ियो छॾीनि, माना ईअं बिल्कुलु जज़्बात थींदा आहिनि तव्हां ऐं तमामु सुठो लिखे थी। साईं जावेद अख्तर जे हिन कुझु सिटनि सां तव्हांजे बि ज़रूरु समातनि तां गुज़री हूंदियूं, त इन सां जेको आहे सो तव्हांजी तरफ़ अचां थो इन सवाल जे लाइ त तव्हां आख़िर में छा चवंदा। त जावेद अख्तर जो जी मिसाल आहे, ॿई लिखारी आहियो तव्हां, माशाल्लाह लेखक आहियो,
जो बात कहते डरते हैं सब, तू वो बात लिख। इतनी अंधेरी थी ना कभी पहले रात, लिख। जिनसे कसीदे लिखे थे वो फेंक दे कलम, फिर खूने दिल से सच्चे कलम की सिफात लिख। जो रोज नामों में कहीं पाती नहीं जगह, जो रोज हर जगह की है वो वारदात लिख। जो वाकयात हो चुके उनका तो जिक्र है, लेकिन जो होने चाहिए वो वाकयात लिख। सो ओवर टू यू निसार साईं, तव्हां ॾे ऐं तव्हां आख़िर में छा पियो, तव्हां जेको बि असांजे सिंधी क़ौम खे जेके बि ॾिसनि पिया, जेके इन केस खे मुयसर बनाइण जे लाइ तव्हांजो आख़िर में छा पियो माना मैसेज हूंदो, ऐं उन खां पोइ वरी प्रे जे तरफ़ असां वठंदासीं। जी सर, निसार साईं। निसार साईं तव्हां ॿुधी सघो था? तव्हांजी तस्वीर स्टक थी वई आहे। आई थिंक साईं निसार साईं जी तस्वीर जेका आहे उहा स्टक आहे, ऐं आउं कोशिशि कयां थो साईं खे जेको आहे सो वठण जे लाइ। तव्हां प्रे जेसि ताईं तव्हां ॿुधायो तव्हांजो छा चवणु आहे हिन जे बारे में। जेको तव्हां शेर पढ़ियो हुनजो जेको हिकिड़ो मतन निकिरे थो इहो ई आहे त जंहिं वटि जहिड़ी बि सलाहियत आहे उहो हुनखे किताब आणे पंहिंजी क़ौम जे लाइ, पंहिंजी धरतीअ जे लाइ, पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ। हर नौजवान जेको लिखी सघे थो उहो सच लिखे, जेको ॻाल्हाए सघे थो उहो सच ॻाल्हाए, जेको तस्वीरनि जी सूरत में सच पेश करे सघे थो उहो तस्वीरनि जे सूरत में सच पेश करे, जेको ख़्यालनि जी सूरत में सच सम्झी सघे थो उहो ज़रूरु सच खे सम्झण जी पूरी पूरी कोशिशि करे, हुनजे हवाले सां आवाज़ बि उथारे, छो त सच जेको आहे उहो क़ौमुनि खे जीआरींदो आहे। ऐं सचाई सां ई क़ौमूं जेके आहिनि फतह माणींदियूं आहिनि, सचाईअ सां ई क़ौमूं जेके आहिनि इनकलाब बि आणींदियूं आहिनि। ऐं असां जेकॾहिं सचाई खे अॻिते खणी ईंदासीं, हक़ ऐं सच जी राह ते हली करे हक़ ऐं सच जा जेके ओञाण आहिनि उन्हनि खे ज़िंदा रखंदासीं ऐं कूड़ खे सफ़ा नीस्तो नाबूद करे फिटी कंदासीं, तॾहिं असां फतह थींदासीं। ऐं असां जेका क़ौम खे पंहिंजे खे जेका हज़ारे साल तहज़ीब ऐं तमदन पाण सां गॾु खणी अचे थी उनजे तसलसल खे असां बरक़रार रखी सघंदासीं। ऐं असां जेको नौजवान तबिको आहियूं हिन क़ौम जा, उहे पंहिंजे कुलनि ते हिकिड़ो वॾियूं ज़िम्मेवारियूं खणी हलूं था हिन क़ौम जे हवाले सां, त असां ते वॾियूं ज़िम्मेवारियूं आहिनि हिन जे तसलसल खे बरक़रार रखण लाइ। असांजा पोयां जेके स्ट्रगल करे विया आहिनि, सचाई जो साथ ॾेई विया आहिनि, असांखे बि हुन तसलसल खे अॻिते वधाइणु खपे। ऐं सिंध हिन वक़्तु जंहिं बि चइनी तरफ़नि खां जंहिं बि जकड़ पकड़ जी सूरत में हींअर हली रही आहे ऐं सिंध ते हर पासे खां वार कयो वञे थो, उन्हनि खे असांखे मुंहुं ॾेई मुक़ाबिलो करिणो आहे ऐं इन्हनि सभिनी शयुनि खे, कूड़ खे, मकर खे रद्द करिणो आहे, इन्हनि खे नीस ताईं नाबूद करिणो आहे। उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजे अथाह इल्म ज़रिए ई थींदो, अथाह सोच ज़रिए ई थींदो ऐं सुठनि ख़्यालनि सां ई थींदो ऐं सचाईअ खे पधरे करण सां ई थींदो। ठीकु आहे, थैंक यू। जी सर, निसार साईं तव्हांजो मैसेज आख़िर में प्लीज। ॾिसो, मैसेज असांजो इहो ई आहे त पंहिंजे धरती सां प्यार कयो, जिते बि हुजो, पंहिंजे माण्हुनि जे लाइ, पंहिंजी ॿोली जे लाइ, उनजे लाइ जाखोड़ींदा रहो। असांजे राह में रुकावटूं जेके आहिनि न उहे ईंदियूं रहंदियूं, पर उहा ई हाफ़िज़ निज़ामाणी साहिब वांगुरु त असांजे राह में केॾियूं आयूं रुकावटूं आहिनि, असांखे कोन थियूं एॾियूं थकावटूं आहिनि। तंहिंजे करे को थकिजण जी ॻाल्हि न आहे, हलण जी ॻाल्हि आहे ऐं उहो हलंदा रहंदासीं। उन में केर बि हुजे, कल्ह ताईं जेकॾहिं मज़हबी इंता पसंदी असांजो रस्तो पई रोके त असां उनखे बि जवाबु ॾिनो त बाग़ी इश्क मुंहिंजो तुंहिंजे ई बाब खां, आउं नथो टिॼां कंहिं अण ॾिठे अज़ाब खां। तंहिंजे करे इहे शयूं मुस्तक़िल मिज़ाजी जेकॾहिं आहे ऐं पंहिंजे धरतीअ सां, वतन सां, पंहिंजे माण्हुनि सां हिकिड़ी उनसियत आहे जेका फितरी आहे, इश्क आहे जेको फितरी आहे, जेको कंहिं बि जबर ॾाढ ज़रिए तव्हां माण्हूअ जी दिलि मां ॿोरे कढी नथा सघो। तंहिंजे करे इहे शयूं ज़रूरी आहिनि ऐं असांजे नौजवाननि खे ऐं त इहो चवंदुसि वधि खां वधि त उहे पंहिंजे सिंधी हुजण ते, पंहिंजे सिंधियत हुजण ते फ़ख्रु कनि, नाज़ कनि ऐं इहो ई असांजो सरमायो आहे हिन दुनिया में बि, हमेशह जे लाइ बि। ईंदड़ नस्ल बि तव्हां ते प्राउड कंदा त के अहिड़ो नस्ल बि हुयो जिन डोमिसाइल ते तहरीक हलाई। जीअं असां माज़ीअ में कामरेड ॼाम साकी ॿियनि दोस्तनि जे लाइ चवंदा आहियूं त यार हुन रेलवे स्टेशनुनि ते तव्हां ॾिसंदो सॼे पाकिस्तान में रेलवे स्टेशन ते ॿी कंहिं बि ॿोलीअ में नाहिनि नाला, असां वटि सिंध में सिंधीअ में नाला आहिनि। इहा ई असांजे वॾड़नि जी बि इहा ई निशानी आहे त हाणे असांजे लाइ बि इहो ई फर्ज़ थो बणिजे त असां उन मशल खे काबू करे अॻियां वधायूं ऐं ईंदड़ नस्ल ॾांहुं मुंतक़िल करियूं। बाक़ी त हयाती अची वञे आहे, सिंध आहे त पाण बि ज़िंदा आहियूं। बेशक बेशक, बिल्कुलु सही तव्हांजी ॻाल्हि आहे। ऐं हिकु दफ़ो ॿीहर नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त सुभाणे जेको असां ट्रेंड हलाईंदासीं हिन ते ट्विटर ते जेको आहे
त जेके डोमिसाइल जे ख़िलाफ़ असां जेको आहे टई असां चवंदासीं पंहिंजे सिंधी माण्हुनि खे त ज़रूरु हुन ते भरपूर हिसो वठनि। एहतिजाज जेको पुरअमन ऐं जेको माना सही तरीक़े सां थिए थो उन में ज़रूरु हिसो वठनि। तव्हां ॿिन्ही महिमाननि जी तमामु घणी महिरबानी। इलेक्ट्रॉनिक डायरी ते वरी ॿिए कंहिं मौक़े सां अवां जे आॾो हाज़िर थींदासीं। पंहिंजे मेज़बान फ़कीर मोहम्मद लाशारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।